مسوڀرڳڙي में नई तामीर थियल डिस्पैंसरी SNE मंज़ूर न थियण सबब अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। रहवासियुनि पारां डिस्पैंसरी खे जल्द फ़ाल बणाइण जो मुतालबो कयो वियो आहे। तालके हैदराबाद जे UC नारे जाणीअ जे ॻोठ गुल हसन छलगरी में नई तामीर थियल डिस्पैंसरीअ खे 2 साल गुज़री वञण बावजूद बि SNE मंज़ूर न थी सघी आहे। सिंध सरकार पारां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अवाम जी सहूलत ख़ातिर इलाज लाइ डिस्पैंसरियूं ॾिनियूं वयूं हुयूं, जिन मां हिकु डिस्पैंसरी ॻोठ गुल हसन छलगरी में 1 करोड़ जी बजट जी लागत सां तामीर कराई वई आहे। 2018 में डिस्पैंसरीअ जी इमारत जुड़ी रास थी, पर अफ़सोस अञा ताईं हीअ डिस्पैंसरी फ़ाल न थी सघी आहे। उन जो मुख्य कारण डिस्पैंसरीअ जी SNE जो न अचणु आहे। न अञा ताईं फर्नीचर मिलियो आहे, न मेल ऐं फीमेल डॉक्टर्स मिलिया ऐं नई का मशीनरी मिली ऐं नई को ॿियो अमलो मुक़ररु थी सघियो आहे। مسوڀرڳڙي में ॼाणायल ॻोठ जे अवाम समेत भरपासे जे ॻोठनि मोहम्मद उर्साल माणी, ॻोठ ख़ान मोहम्मद मुकुल, ॻोठ हाजी हाशिम ज़ौर, ॻोठ अब्दुल हई नूनारी ऐं ॿियनि इलाइक़नि जे रहवासियुनि पारां तुर्त डिस्पैंसरीअ लाइ SNE जी मंज़ूरी ॾेई डॉक्टरनि ऐं स्टाफ मुक़ररु करे सहूलतूं मुहैया करे फ़ाल बणाइण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे।